दोस्तों, सिंध समेत सॼे मुल्क जे अवाम लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। ख़ासि तौर ते जेके ग़रीब पोरे तबिके जा माण्हू उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। एहसास प्रोग्राम जा जेके गुज़िरियल साल या उन खां अॻे साल सिंध जे शिकारपुर, सखर, ठटो, बदीन ऐं कुझु ॿियनि ज़िलनि में जेका सर्वे थी हुई बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत, उन सर्वे जी बुनियाद ते अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान इफ़्तिताह करे छॾियो आहे। उन में जेके माण्हू जिन खे अॻ में पैसा न पिया मिलनि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा, उन्हनि फैमिलीज़ जा हाणे पैसा शुरू थी विया आहिनि। सो उन लाइ तरीक़ेकार इहो आहे त 8171 तां 8171 तां हिकु ॾींहं में मैसेज अची वेंदो, पर जेकॾहिं मैसेज न बि अचे थो तॾहिं बि कोई इशू न आहे। 2-3 ॾींहंनि में तव्हां वञी करे बैंक ते पंहिंजो पाणी चेक करे सघो था। सिंध में हबीब बैंक जे कंहिं बि ब्रांच में वञी ATM मां इहे माण्हू पैसा कढाए सघनि था। हीअ रक़म उन जे लाइ आहे जिन खे अॻ में कॾहिं बि रक़म न मिली हुई। हीअ 12,000 रुपया एमरजेंसी कोरोना एमरजेंसी लाइ मिलिया, उहो त अलॻि हुयो, पर खोड़ फैमिलियूं, हज़ारे फैमिली सिंध जूं उहे बि हुयूं जिन खे अॻ में इहा रक़म न मिलंदी हुई, रहियल हुया। पर हाणे जेको गुज़िरियल 2 सालनि दौरान जेका सर्वे थी 2019 ऐं 2020 में, त हीअ उन सर्वे दौरान उन फैमिलीज़ जा नाला उन में शामिलु थी विया। उन में ठटे में सर्वे थी, बदीन में थी, सखर में थी, शिकारपुर में थी, लाखण में सर्वे थी ऐं बाक़ी कुझु सिंध शहर में थी वई। त उहे सर्वे वारा नाला हाणे शामिलु थी विया लिस्ट में। हाणे इहो करिणो आहे त जेकॾहिं तव्हांखे 8171 तां मैसेज नथो अचे त हबीब बैंक में वञी करे ATM में उते राइट खां बटन दॿाए पोइ त उन में ऑप्शन अची वेंदा आहिनि, एहसास किफ़ालत प्रोग्राम लिखी ईंदो आहे। त एहसास किफ़ालत प्रोग्राम खे क्लिक जीअं कंदव त NIC नंबर जो ऑप्शन ईंदो। उन में फैमिली जो जेको सरबराह आहे, मेल या फीमेल, जंहिंजो सर्वे दौरान सरबराह दौरान नालो ॾिनो हुयो, उन शनाख़्ती कार्ड ते उन में ATM ते शनाख़्ती कार्ड जो नंबर टाइप करिणो आहे। उन खां पोइ उन में थंब इम्प्रेशन जो ऑप्शन ईंदो ऐं थंब इम्प्रेशन उते डिवाइस लॻियल आहे, उते थंब पंहिंजो अंगूठो उते दॿाए रखिणो आहे ऐं उन खां पोइ उन में उहो सॼो उन में जवाबु लिखी ॾींदो त तव्हांजा पैसा अची विया आहिनि। ऐं उन में रक़म जो ऑप्शन ईंदो, रक़म 12,000 लिखणी आहे ऐं पेमेंट करिणी आहे। इहो अॼु वज़ीर आज़म इफ़्तिताह करे छॾियो आहे, इहो सिलसिलो शुरू थी वियो आहे। ऐं इहो अव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त जन माण्हुनि जा पैसा ऑलरेडी अॻ में अचनि पिया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा, उहे त आहिनि, उहे कंटिन्यू आहिनि। पर हीअ जेके हज़ारे फैमिलीज़ जेके रहियल हुयूं, मिसाल जिन खे अॻ में जिन जी शादी न थियल हुई पहिरीं सर्वे दौरान, 4-5 सालनि खां पोइ सर्वे थी वई, वरी उन्हनि जी शादी थी वई, उन्हनि दौरान हुजण जी उन जोड़नि जी शादी थी वई, उन्हनि खे ॿार थी विया, त बाद में जेका सर्वे थी त उन्हनि में उन्हनि सभिनी जा नाला अची विया। अच्छा, हिन में हिकिड़ो इहो बि इशू आहे त सर्वे दौरान खोड़ माण्हुनि जा शनाख़्ती कार्ड, खोड़ जोड़नि जा शनाख़्ती कार्ड ठहियल न हुया, छो त इहो सर्वे में मूं पाण बि कमु कयो, मूंखे काफ़ी ॼाण आहे। त पोइ हिन में कोई इशू कोन्हे को, सर्वे उन्हनि जी बि थी वई हुई जिन खे शनाख़्ती कार्ड न हुया, उन्हनि खे रिसिप्ट मिली हुई, त उन्हनि खे हाणे 8171 तां मैसेज ईंदो, उन में पोइ उन्हनि खे ॿुधायो वेंदो त तव्हां पंहिंजो शनाख़्ती कार्ड नंबर कीअं एंट्री कराए सघो था। पर उन महिल सर्वे दौरान जिन जा शनाख़्ती कार्ड नंबर हुया, उहे उन में मतिलबु सर्वे में शामिलु थी चुका आहिनि। ऐं उन में अॻ में त ईअं हूंदो त सिर्फ़ु फैमिली में फीमेल जेका मतिलबु औरत खे मतिलबु पैसा मिलंदा हुया, पर हीअ हाणे ईअं थियो आहे त हाणे सर्वे दौरान घर जो सरबराह जंहिंखे लिखियो वियो आहे, त हाणे उन्हनि जा मतिलबु त उन फैमिली जे सरबराह पैसा ईंदा। पर एहतियातनि जे करे कंहिं मर्द जो उन में पैसा नथा अचनि पिया बैंक में चेक करण सां, त का ॻाल्हि न आहे, उन घर जी जेको आहे फीमेल जो शनाख़्ती कार्ड हणी करे चेक करे सघो था पिया। इन हवाले सां अञा का रहनुमाई घुरिजे, कोई इशू हुजे, छो त मूं पाण हिन सर्वे में कमु कयो त काफ़ी मूंखे ॼाण आहे। त उन में तव्हां कमेंट्स में वञी करे इहो लिखो त हीअ इशू आहे या हीअ सुवालु आहे, या सर्वे में केरु शामिलु थी वियो, केरु रहिजी वियो, त मां पोइ हुनजो जवाबु बि हुन कमेंट्स में ॾींदुसि। ऐं हिकिड़ी महिरबानी मां दोस्तनि खे चवंदुसि त हीअ जेको आहे वीडियो इलाही शेयर कयो, त जीअं सॼी सिंध में हर ग़रीब माण्हू वटि हीअ वीडियो पहुची वञे
ऐं उहो पंहिंजा मतिलबु इनकम सपोर्ट जा पैसा हासिलु करे सघे। ऐं हिकिड़ी ॿी रिक्वेस्ट बि इहो कंदुसि त हीअ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करे छॾियो। पोइ इन हवाले सां जीअं अव्हांजा मैसेज ईंदा वेंदा, कमेंट ईंदा वेंदा, त हुनजो जवाबु ॿिया ॾींदो वेंदुसि। ऐं इन हवाले सां वरी बि जेका अपडेट हूंदी त उहे मां हिते अपडेट रखंदुसि, त जीअं सिंधवासी जेके बि ग़रीब आहिनि ऐं सॼे पाकिस्तान में वधि में वधि ग़रीबनि जो तालुक़ु बि सिंध सां आहे, त उहो पैसा हासिलु करे सघनि। ऐं हाणे हीअ जेके 12,000 रुपया आया आहिनि, त इहो हमेशह लाइ ईंदा रहंदा। इहे इनकम सपोर्ट जंहिंखे अॻ में मिसाल तौरु बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम चयो पियो वियो, हाणे एहसास कैश प्रोग्राम ही सम्झो ही साॻी हिकिड़ो सिलसिलो आहे। सो हुन में हमेशह लाइ नालो ही सम्झो त दाख़िल थी वियो। शुरू में थी सघे थो काॾू कई हुजे, पर बहरहाल शनाख़्ती कार्ड एंट्री थियण खां पोइ या जंहिंजा ऑलरेडी शनाख़्ती कार्ड सर्वे में शामिलु हुया, त उन्हनि जी रक़म हाणे अचणु शुरू थी वई आहे। उहा रक़म 12,000 हाणे हासिलु कयो ऐं इहा रक़म हमेशह लाइ प्रोग्राम में शामिलु थी वई आहे। इन हवाले सां वरी रिक्वेस्ट कंदुसि त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, जीअं ॿिया वीडियोज़ जॾहिं इन हवाले सां रखंदुसि, का अपडेट ॼाण हूंदी त उहा अव्हां ताईं पहुचे। ऐं हीअ वीडियो इलाही सारो शेयर कयो ग्रुप्स में, व्हाट्सअप ते, फेसबुक ते ऐं पंहिंजे वाक़ुफ़कारनि में, माइटनि में, त जीअं सभिनी सिंधवासियुनि खे ख़बर पइजी सघे त गुज़िरियल 2 या 3 सालनि दौरान 2018, 19 या 20 दौरान जेके सर्वे मुख़्तलिफ़ शहर में थी, त उन्हनि फैमिलीज़ जा पैसा अची विया आहिनि ऐं उहे पंहिंजा पैसा हासिलु करे सघनि था। ऐं सुवाल को बि हुजे त कमेंट बॉक्स में लिखी सघो था पिया। महिरबानी।